किप्रो जश्न ईद मिलादुन्नबी जी शान मुस्तफ़ा के हवाले से गवर्नमेंट बॉयज़ लॉयर सेकेंडरी स्कूल फैज़ मोहम्मद हिंगोरजो में जश्न विलादत जो एक प्रोग्राम मुनक़द किया वियो, जैमें स्कूल जी शागिर्दन उस्तादन गोठाणन वालदेन शिरकत कई। स्कूल जी शागिर्दन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में नातू पढ़ियूं ऐं तक़रीरूं कयूं। जिरत प्रोग्राम में अब्बास अली हिंगोरजो, अब्दुर्रहमान VIP ओबायो हिंगोरजो, मोहम्मद रहीम कारीकोरी ऐं स्कूल जे हेड मास्टर एम जुमन कुंबर खां सवाइ स्कूल जे उस्तादन मुनव्वर अली हिंगोरजो, हाजी रियाज़ अहमद, असद अली हिंगोरजो, ताहिरा पंवर, अब्दुल अज़ीज़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी ते रोशनी विधी। चयो त हिकु अहिड़ी हस्ती जेका दुनिया में ईमानदारी, सचाई, सादिक तौर ज़ाहिर थी अचो त नबी करीम जी छॾियल मिशन उसूलनि ते अमल कयूं, अमन मोहब्बत भाईचारे वारी फ़िज़ा क़ाइमु कयूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।